वीडियो में ॻाल्हि कंदासीं फ़ौजिया सूमरे जे ज़िंदगीअ जे बारे में। फ़ौजिया सूमरे खे हिन वक़्तु तक़रीबन 23 साल थी विया आहिनि पंहिंजे मदाहन खां विछड़े हुए। ऐं फ़ौजिया सूमरो 1966 लॻे थर जे हिकिड़े नंढे ॻोठ में जनमु वरितो। फ़ौजिया सूमरे जो पीउ नथूमल जंहिंजो नालो हुयो, उहो नात वग़ैरह पढ़ंदो हुयो ऐं नात वग़ैरह चवंदो हुयो। फ़ौजिया सूमरो पंहिंजे वालिद खे ॾिसी ऐं तमामु घणी मुतासिर थी ऐं उन खां अलावा फ़ौजिया सूमरे खे नंढे हूंदे ई पढ़ण जे दौरान ॻाइण जो शौक़ु जाॻियो। ऐं फ़ौजिया सूमरो नंढा वॾा जेके महफ़िल थींदा हुया शादियुनि जा ओस पास में, त फ़ौजिया सूमरे जो वालिद वञी नात वग़ैरह चवंदो हुयो ऐं फ़ौजिया सूमरो घरनि में वञी सेरा वग़ैरह चई करे ऐं शादियूं वञी अटेंड कंदी हुई। फ़ौजिया सूमरो नंढे हूंदे ई हिकु बहितरीनु आवाज़ जी मालिकिण हुई ऐं फ़ौजिया सूमरे खे पाकिस्तान जो बल्कि पूरे सूबे सिंध जो कोयल ज़बान जो टाइटल बि मिलियल आहे। दोस्तों फ़ौजिया सूमरे खे फ़ौजिया सूमरे जा हज़ारे एल्बम सिंध में मौजूदु आहिनि। फ़ौजिया सूमरे पंहिंजी ज़िंदगीअ में हज़ारे एल्बम रिलीज़ कया ऐं उन खां अलावा खोड़ सारनि शादियुनि जा महफ़िल ऐं जेके मेला मलाखड़ा थींदा हुया दरगाहनि ते, उते बि वञी फ़ौजिया सूमरो ॻाईंदी हुई। ऐं फ़ौजिया सूमरे खे हिन वक़्तु तक़रीबन 23 साल मुकमल थियण वारा आहिनि। हुन जी वरसी बि अचण वारी आहे जेको आहे सो फ़ौजिया सूमरे जी। ऐं फ़ौजिया सूमरे जी वरसी हर साल धूमधाम सां मल्हाई वेंदी आहे। दोस्तों फ़ौजिया सूमरे जी अगरि तव्हां क़बर ते नज़र कंदव, क़बर त बिल्कुलु नॉर्मल ठहियलु आहे, उन जे मथां रोज़ो या तुरबत वग़ैरह त कोन्हे ठहियलु, लेकिन हर साल उन जे वरसीअ ते सवें मारवड़ा सवें पांधीअड़ा ओस पास जा अची उन जे लाइ कुल पढ़ी दुआऊं बि घुरंदा आहिनि ऐं पंहिंजे मनपसंदीदा फ़नकार खे भेटा पेश कंदा आहिनि। दोस्तों फ़ौजिया सूमरो थियो, जलाल चांडियो थियो या मोहम्मद उर्स चांडियो थियो, इहे चंद नाला अहिड़ा हुया जेके अवाम जे दिलनि मां न निकिरी सघिया, जेके अॼु ताईं बि अवाम जे दिलनि में जेको आहे सो ओतिरो ई मक़बूल आहिनि जेतिरो उन टाइम में मक़बूल हुया। दोस्तों फ़ौजिया सूमरे जी ज़िंदगी बि दर्दनाक ज़िंदगी आहे। फ़ौजिया सूमरो हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखे पई ऐं फ़ौजिया सूमरे नंढे हूंदे खां ई ॾुख ॾिठा। हिकु त ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु, ॿियो वरी चंद सालनि खां पोइ जॾहिं फ़ौजिया सूमरो जवान थी, फ़ौजिया सूमरे जी जॾहिं वारसनि शादी कराई त उहा शादी फ़ौजिया सूमरे जी के मजबूरी ख़ातिर कामयाबु न वई। उन मां हिकिड़ो साल जेको आहे फ़ौजिया सूमरो ॾुखियो सुखियो उन मुड़ुस सां गुज़ारण खां पोइ उन मुड़ुस फ़ौजिया सूमरे खे तलाक ॾेई घरां कढी छॾियो। फ़ौजिया सूमरे खे इहो धक बि पंहिंजी ज़िंदगीअ में वॾो लॻियो। पोइ फ़ौजिया सूमरे बाक़ाइदा जेको आहे सो ॻाइण जो फ़ैसिलो कयो। पोइ बाक़ाइदा एल्बम रिलीज़ थींदा विया फ़ौजिया सूमरे जा। हिकु दर्दनाक कहाणियूं ऐं दर्दनाक शाइरी जेका फ़ौजिया सूमरो पढ़ी सिंध में, उन जा सवें एल्बम एॾा मक़बूल थिया सिंध में त जिन्हनि जो को ॻाल्हि न हुई। हिकु त आवाज़ उन जो बहितरीनु हुयो, ॿी वरी शाइरी तमामु दर्दनाक पढ़ंदी हुई उहा माई, त इन जे करे अवाम जे दिलनि में ज़िंदा थी वई ऐं अवाम उन खे तमामु घणो चाहण लॻी ऐं अवाम अॼु ताईं बि उन फ़नकार सां ओतिरी मोहबत थी करे। कैस्ट कंपनी वारनि खोड़ चकर फ़ौजिया सूमरे खे सोना ताज इनाम तौरु पाराया। उहे इन जे करे पाराया जो अवाम फ़ौजिया सूमरे खे तमामु घणो चाहे पई ऐं उन जी जेका बि एल्बम रिलीज़ पई थिए नई, उहा एल्बम हथों हथु खपी पई वञे। इन जे करे कैस्ट कंपनी वारा बि लाखों रुपया कमाईंदा हुया फ़नकारनि मां। पोइ फ़नकारनि खे सोना ताज बि पाराईंदा हुया। पोइ हल्का फुल्का उन्हनि जे जेको आहे सो इस्तक़बाली हिकु महफ़िल बि क्रिएट कंदा हुया जीअं आवाम जे दिलनि में उहे कैस्ट कंपनी वारा बि सुरखुरू थियनि ऐं उहे जेका मनपसंदीदा फ़नकार आहे उन जे निस्बत उहा कैस्ट कंपनी जेको आहे सो सिंध में घणी मक़बूल थिए ऐं माण्हू उन ई कैस्ट कंपनी जा कैस्टूं ॿुधी करे ऐं ॿुधनि। वॾी महिरबानी। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।